Buyurun. छह सौ 10 साल पुराणो है जी। जो कद जेको है 37 मीटर वेकर अथसि। अगरि जे टोटल थोड़ जी वेकर 10 मीटर आहे ऐं टोटल वण जी टारियुनि समेत 53 मीटर। बहितरीन शाम आहे इन करे सिज पंहिंजे चोभन ते आहे। नाश्ते करण लाइ हिकिड़ो रेस्टोरेंट ठहियलु आहे। पूरो भुरसा शहर हेठि ॾिसण में अचे थो।